अचानक इतने बस 7 समंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई। बस यार तू अचानक मूंखे यकीन न पियो अचे। हाँ न, तुंहिंजे वञण खां पोइ मूं इलाही सोचियो त हिकु अणॼाण शहर में मां अकेली उते कयां छा पई। पोइ बसि मां इन नतीजे ते पहुतमि त मूंखे उते हुजणु घुरिजे जिथे मुंहिंजो सभु कुझु आहे। ऐं तूं ई मुंहिंजो सभु कुझु आहीं वसीम। छा थियो, मुंहिंजे अचण ते तूं ख़ुशि न आहीं छा? हाँ न मां ॾाढो ख़ुशि आहियां, पर तोखे ईअं हिते न अचणु घुरिजे हा। छो न अचणु घुरिजे हा? छो जो मूं तोसां वादो कयो हुयो त मां ईंदुसि तोसां मिलण वापसि। तोखां इंतज़ारु न थियो न? बिल्कुलु बि इंतज़ारु न थियो। तूं शी अहिड़ी आहीं। तूं में अलाए कहिड़ी कशिश आहे जेका मूंखे तो वटि छिके खणी आई। तोखां हाणे हिकु पल बि दूर नथी रही सघां वसीम। अच्छा, रही किथे पई? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पंहिंजे घर में। अलाए छो वसीम, हाणे हुन घर में मुंहिंजो साथ हो मुंहिंजे। तूं छो मुंहिंजे ख़ातिर पाण खे अज़ियत पई नी? तुंहिंजे लाइ मां कुझु बि करे सघां थी, पंहिंजी जान बि ॾेई सघां थी। अच्छा खैर, इहो ॿुधाए छा खाईंदी आहे? कॉफ़ी घुरायां तुंहिंजे लाइ? हा, हींअर न, हींअर मूंखे पापा सां मिलणो आहे। अॼु मां उन्हनि खे पाण ॿिन्ही जे बारे में सभु कुझु ॿुधाए छॾंदमि। छा? अरे यार, मज़ाक पई कयां। तुंहिंजे चेहरे जा त रंग उॾरी विया। हूअं तूं एतिरो घबराइजी छो वए? हा, ईअं थो लॻे तुंहिंजो को राज़ पकड़िजी वियो आहे। न मां त न आहियां घबरायो, बिल्कुलु बि न, अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। जॾहिं तूं चवंदे तॾहिं असां पापा सां ॻाल्हाईंदासीं, ठीकु आहे? ओके चलो, मां पापा सां मिली थी वठां। मां आई आहियां त डायरेक्ट हिते वेही रहिया। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।